audio jungle. कश्मीर बनेगा पाकिस्तान पाकिस्तान। 5 अगस्त 2021 ते कश्मीर सां यकजहती जो इज़हार करण लाइ यूम इस्तेहसाल मल्हायो वियो। डिप्टी कमिश्नर कश्मीर एट कंदकोट मुनवर अली मिठाणी जी अॻुवाणी में डिप्टी कमिश्नर ऑफिस खां घंटा घर ताईं रैली कढी वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी तौर समाजी अॻुवाननि, उस्तादनि, ज़िले अंदरि कम कंदड़ वफ़ाक़ी तौर सूबाई खातनि जे अमलदारनि ऐं शहरनि पिणु वॾे अंग में शिरकत कई। रैलीअ में शरीक थियल माण्हू बैनर ऐं प्ले कार्ड खणी कश्मीर थींदो पाकिस्तान ऐं पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक फ़ौज ज़िंदाबाद ऐं भारत पारां कश्मीरी अवाम ते थींदड़ ज़ुल्म ऐं ॾाढ ख़िलाफ़ नारा हयां ऐं पाकिस्तान ऐं कश्मीर जो झंडो पिणु फड़कायो। रैलीअ सां ख़िताब कंदे डिप्टी कमिश्नर मुनवर अली मिठाणी ॿिनि अॻुवाणनि जो चवणो हो त कश्मीर पाकिस्तान जी शइ रग आहे। पाकिस्तानी क़ौम कश्मीर जी सियासी, इख़लाक़ी ऐं ख़ुदारादीर जी हिमायत जारी रखंदा। साबित कयो आहे पूरी पाकिस्तानी क़ौम कश्मीरी अवाम सां गॾु आहे। रिपोर्ट मोहम्मद असलम कंदकोट।